वक्त भागे के शहर में भी ॾाढो ॻोल्हियोसीं, ॻोल्हे ॻोल्हे थकिजी पियासीं, ते बि हथ न आयो। आखिर केतिरो लिखंदो चाचा, असांजे न त पुलिस जे वर त ज़रूर चढ़ी वेंदो। वक्त मां चवां तो पुलिस खां अॻु में असांजे रुख चढ़ी वञे, ॿई टंगूं फञी वो पुलिस जे हवाले कयां, बाक़ी ज़िंदगी हो जेल में रेड़ियूं पाईंदो वते, अहिड़ियूं त टंगियूं भञांसि जो टंगियूं खिरखिना करे छॾियांसि। चाचा साईं, जेकॾहिं इहो कमु असां न करे सघियासीं त पुलिस ज़रूर कंदी, छो त मीर खे नवाब खान कॾहिं बि बख़्श न कंदो। न सर हिते ना आहे। सर तव्हांखे ग़लति इतला मिलिया। के बि इतला नाहिनि मिलिया। हिन मोतबर जो कमु आहे ॿियनि खे परेशान करणु। हाँ शेर अली, मुंहिंजो कमु आहे ॿियनि खे परेशान करणु, पर मां आम खे न आहियां कंदो। मां उन्हनि खे परेशान कंदो आहियां जंहिंखे मुंहिंजे अख में सूअर जो वार नज़र न ईंदो। तुंहिंजी अख में भल सूअर जो वार पियो हुजे, असांखे को एतिराज़ कोन्हे। हाणे करणो मूंखे इहो आहे त तुंहिंजी इहा अख जंहिंमें सूअर जो वार आहे, इहा पूरी जो पूरी ॿाहिरि कढणी पवंदी। न अख हूंदी न सूअर जो वार हूंदी। तूं कढंदे अख? आओ अच कढ मुंहिंजी अख। ॾिसो साहब, ॾिसो हिते तव्हांखे कुझु बि न आहे मिलियो, जाए कंहिंखे परेशान न करे। जॾहिं सूमर चरीस, मूंखे चङी तरह ख़बर आहे ही कंहिंजी चुरच ते आयो आहे। भले ॾेखारे आकड़ मूंखे, ॾेखार आकड़। शेर अली, तो मुंहिंजी आकड़ ॾिठी किथे आ? दुआ कर त लाकब न ॾिसणो पवई, न त मां तोखे अहिड़ी आकड़ ॾसींदुसि जो तूं सॼो सारो भोर भोर थी वेंदे। बेदार, शेर अली खे भोरण वारो अॼु ॾींहं ताईं पैदा ई न थियो आहे। तूं छा शेर अलीअ खे भोरींदे? सौ गिदड़ मिली करे बि शेर अलीअ जो कुझु बि बिगाड़े नथा सघनि। तॾहिं त चवंदो आहियां, सजण कोई कोई, दुश्मन हर कोई। ना ना बख्शल जे मथा भरोसो नथो करे सघे। मूंखे जॾहिं बि फोन कई आहे पुलिस में थी आहे, पोइ कंहिंखे चवां? हा हा, हिकु माण्हू आहे जंहिंजे मथां भरोसो करे सघिजे थो। हेलो मीर। सियाल खान, मां मीर। मीर छा रखूं? अञा ज़िंदा आहीं? सियाल खान, मां ज़िंदा आहियां, पर
मौत मुझे मथा लामारा ॾींदो वते थो। हींअर तूं आई किथे? जवल खान, छा तुंहिंजे मथां भरोसो करे सघां? मां अचां थो मीर, तूं फिक्र न थी। जवल खान, मां बंद जे भर में आहियां ऐं मूंखे टंग में गोली लॻा। जेकॾहिं टंग जो इलाज न थियो त मुंहिंजी टंग ख़राब थी वेंदी। इन करे तूं उते ई रह, असां अचूं था। मूसा ऐं दरिया ख़ान अलाए कहिड़ी मिटी जा ठहियल आहिनि। चवनि था जेतिरो टार्चर कयो पर मीर जो ॾस कॾहिं कोन ॾींदासीं। सर, टार्चर करण खां पोइ बि वात नथा खोलनि। किथे ईअं न थिए त असांजा दुश्मन न थी पवनि। तूं सही थो चवे। मूसा सां हाणे ताणी नवाब खान ई न पुॼी सघियो आहे। असां त नंढा मुलाज़िम आहियूं। सुभाणे जे पासो वठी ॼनि कुख वारी बंदूक त ख़बर बि कोन पवंदी। उन करे मीर खे कंहिं ॿिए तरीक़े सां ॻोल्हणो पवंदो। हिननि सां मथो मारी करणु अजाई आहे। सर, मां त सम्झां थो त मीर इन जंग वारे पासे आहे। इन एरिया में जे फोर्स वधाए ऐं मीर जे पोयां लॻूं न त मीर असांखे मिली पवंदो। त पोइ ठीकु आहे, अचे इकबाल साहब त फोर्स वधाइण जी रिक्वेस्ट कयूंसि था। इकबाल साहब चवंदो त फोर्स न वधायो, इन्हनि ते टार्चर कयो, इन्हनि खां ई सची करायो त मीर कहिड़े तरफ़ आहे। त पोइ ठीकु आहे, इहो कमु शरीफ़ साहब खे था ॾियूं, बाक़ी इहो कमु मां न कंदुसि। चाचा, मीर हिते त कोन आयो आहे? न पुट, हिते त कोन आयो आहे। पोइ वियो त काॾे वियो? पुट बख्शियल, मीर त तोसां ई गॾु हुयो, तोखे ई त ख़बर हुअणु खपे। मूंसां गॾु हुयो, ज़ख़्मी थी पियो आहे, पुलिस जी गोली लॻल अथसि। अबा, गोली लॻल अथसि? पोइ त पुलिस खां घणो वक़्तु लिखी कोन सघंदो? अञा त पुलिस खां लिखंदो रहे थो। तो वटि मीर जो नंबर हूंदो न, मिलाए हवालो वठीसि। नंबर बंदि अथसि, खोलींदो त पुछंदोसांसि। पुट बख्शियल, मीर मिली वञेव न त मूंखे ज़रूरु ॿुधाइजो। हा चाचा, ज़रूर। तूं भला वेह त मां तुंहिंजे लाइ चांहि कराए वठां। सोप सीरियल तकरार तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।